हाँ हुसाम त इन जो मूं अर्ज़ु कयो पए त ज़वाल शुरू जेको थियो आहे शिकारपुर जो उहो माइग्रेशन सां शुरू थियो आहे। जेका नकल मकानी थी जेके हितां जा जेके मिडिल क्लास हो सॼो सारो असांजो हलियो वियो। चिठियूं हलिया विया असांजा पढ़ियल लिखियल उहे दीवान हलिया विया जेके शिकारपुर जो विच एशिया में मिडिल पंहिंजो एशिया में जेके मंडियूं हुयूं तुर्कीअ में हिन जूं मंडियूं हुयूं श्रीलंका में मंडी हुई मंडियूं हुयूं शिकारपुर जे सेठियुनि जूं ऐं त इहो ॿाहिरां जेको पैसो हुयो उहो शिकारपुर में अचे पियो। उहो जॾहिं शिकारपुर में अचनि था त उहो शिकारपुर में अची ख़र्चु पिया कनि। शिकारपुर जो माण्हू ख़ुशहाल हुयो उनजो आम जेको पौरत जेको उहो बि ख़ुशहाल हुयो छो त पैसो अचे पियो ॿाहिरां। हिकिड़ो त इहो ज़वाल जेको उन खां पोइ छा थियो असांजे ॻोठनि में जेका बदमनी थी सिंध में जेका जंहिंमें साज़िश जे तहत बि चई सघिजे थो ऐं के मुआशी कारण बि चई सघजनि था त उहे जेका नकल मकानी थी आहे जेके नंढनि शहरनि मां वॾनि शहरनि ॾांहुं या ॻोठनि मां नंढनि शहरनि मां जेका नकल मकानी थी आहे उन में सॼी जेका ॿाहिराड़ी जेका असां वटि आई त उहो शिकारपुर जी शिकल बिगाड़े छॾी उन नकल मकानी। उहा तहज़ीब खां उहे ना आशना हुया शिकारपुर जे कल्चर खां ना आशना हुया जेके ॿाहिरां आया। हा उहे असांजा भाउर आहिनि हुननि अची हिकिड़ो कमु कयो त शिकारपुर जी जेका बाज़ार आहे या शिकारपुर जो जेको कारोबार आहे उहो उन्हनि जो तुफ़ेल हली पियो जो उहे बाज़ार में वञनि था ख़रीदारी कनि था उहे जेके ॿाहिराड़ी खां जेके लॾे आया आहिनि शिकारपुर में त शिकारपुर शहर जी जेका मईशत जेका आहे उहा रीढ़ जी किरिंगे जी हॾी थींदी आहे। शिकारपुर जेका हिन वक़्तु पसाह खणे थी उहो महज़ इन करे खणे थी जेको उनजी बाज़ार मार्केट हले थो पर उहा बाज़ार कोन्हे हुसाम मूंखे मुंहिंजे हया में हथु पवंदो आहे जॾहिं मां शिकारपुर जे बाज़ार में वेंदो आहियां ऐं शिकारपुर जा मेमण ऐं सिद्दीकी जेके कपिड़े जा वापारी दुकानदार या ॿियनि वथरनि जा जेके जा दुकान उतां सदा बुलंद थींदी आहे त ओ अमा सॾिनि था जेकॾहिं को ग्राहक गुज़रे थो उहो ईअं तफ़रीअ जे ख़्याल खां ई कोई जेकॾहिं बाज़ार मां गुज़रे थो त उहो दुकानदार उन्हनि खे सदाऊं था ॾियनि सॾ था ॾियनि त हा त ओ धी ओ भेण ओ अमा फलाणी शइ असां न आंदी आहे फलाणो वखर असां वटि आहे तव्हां ॾिसो त सही ॾिसण जा पैसा कोन्हनि। हाणे इहा हालत थी आहे शिकारपुर। बहरहाल शाह साहब तमामु ज़बरदस्त। बहरहाल मां हिकिड़ी शिकारपुर ते हिकिड़ो अहिड़ो मौज़ू आहे जेको कॾहिं शायदि घणो हले थो